बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार नाज़रीन, रमज़ान पाक जो महीनो पंहिंजे इख़्तिताम जे सफ़र ॾांहुं रवानो आहे, गामज़न आहे। रमज़ान पाक जी बरकतुनि में केतिरो हिसेदार थियो ऐं असां भरपूर कोशिशि कंदासीं त रमज़ान जी बरकतुनि ते असां आवाम आॾो आगाही पहुचायूं ऐं उनजी बरकतुनि जो शान बयानु करण जी भरपूर कोशिशि कयूं। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मौलाना मोहम्मद शोएब बंबल साहिब जन खे दावत ॾिनी आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मौलाना मोहम्मद शोएब बंबल साहिब जन जैकब जे मदरसा कासिमुल उलूम जा ख़तीब आहिनि ऐं इल्म जा जेको आहे त माहिर आहिनि। पाण जेको आहे दीनी हिकिड़ी वॾी हैसियत रखनि था, आलिम सगुरा आहिनि। साईं, असांजो तव्हां खां रमज़ान शरीफ़ जे हवाले सां इहो था ॼाणणु चाहियूं। पहिरियों सुवाल त असांजो इहो आहे त जीअं मुख़्तलिफ़ अंबिया इकराम जी जेके क़ौमूं हुयूं उन्हनि ते रोज़ा जेके मुक़ररु हुया उन्हनि जा मुख़्तलिफ़ ॾींहं मुख़्तलिफ़ तादाद हो, पर इस्लाम में जॾहिं रोज़ा फ़र्ज़ु थिया त पोइ इहो 30 जो अंगु 30 रोज़ा फ़र्ज़ु थियण जो कहिड़ो सबबु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे जॾहिं मदीना तय्यबा आया त साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां यहूद मदीना इहो ई सुवाल कयो, चूंकि असांजो जेको मज़हब आहे इहो तमामु मज़हब जो मजमू आहे। साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अहले किताब सर फ़हरिस्त यहूदियन जिन जे बारे में फ़क़ी अबुल समरकंदी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी किताब में इहो वाक़ियो नक़ल कयो आहे त साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को यहूदियुनि सवाल कयो त तव्हांजी उम्मत जे मथां अल्लाह साईं 30 ॾींहं रोज़ा छो फ़र्ज़ु कया? ज़मीर साहब, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त रोज़ा 29 थियनि, हिन उम्मत खे पूरे अशरे याने पूरे 30 ॾींहं जो सवाबु मिलंदो। हा, उनजी वजह छा आहे? वजह इहा आहे त किताबनि जी दुनिया में ईंदो आहे लिफ़ज़ल हाज़िल उम्मा, हिन उम्मत खे जेतिरियूं बि अल्लाह ताला इज़तूं ॾिनियूं आहिनि हिन उम्मत जे ख़ैरु हुजण जे करे। बेशक। त साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यहूद मदीना खे जवाब में, बाबा आदम अलैहिस्सलातु वस्सलाम शजर ममनुआ, उहो वण जंहिंखां अल्लाह तबारक व तआला बाबा साईं खे मना फरमायो हुयो, मुफ़स्सिरीन किराम फरमाइनि था पिया त उहो वण या त कणक जो हुयो। सही। बहरहाल इन में मुख़्तलिफ़ राय आहिनि। बाबा जेको वण जो उन कणक जो दाणो खणी करे खाधो हुयो उन्हीअ जो असरु बाबा जे मैदे में 3 ॾींहं रहियो हुयो। अच्छा। साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी उम्मत जे मथां अल्लाह तबारक व तआला 30 रोज़ा फ़र्ज़ु करे उन कणक जे दाणे जो जेको असरु आहे उहो ज़ाइल करे छॾे थो, जंहिंजे करे सज़ा मिली हुई त जीअं इंसान। लिहाज़ा जेको मोमिन 30 रोज़ा रखंदो पूरो रमज़ान जो महीनो, उहा जेको सज़ा जो ख़िमियाज़ो आहे या उहो जेको शजर ममनुआ जो असरु आहे उहो सॼो साफ़ थी थो वञे पियो। हाणे हे बानो जॾहिं पंहिंजे रब सां मुलाक़ात कंदो साफ़ शफ़ाफ़ हूंदो। सुभान अल्लाह। अच्छा, त हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त रमज़ान जंहिंजा 5 हरूफ़ आहिनि, इन्हनि जी बि का उन में बि का माना रखियल आहे? असांजे बुज़ुर्गान दीन में हज़रत सैयदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी जंहिंखे गौसुल आज़म चयो वञिबो आहे, पीराने पीर चइबो आहे, जंहिंजा अलक़ाब आहिनि पीर दस्तगीर, उन्हनि पंहिंजी किताब मशहूरु गुनियतु तालिबीन में रमज़ान जे इन हरूफ़ जी खोजना ऐं तहक़ीक़ कई आहे ऐं फरमाइनि था पिया त इहे जेके 5 हरूफ़ आहिनि इहे सभु अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ इशारो करनि था पिया। सुभान अल्लाह। और रमज़ान में राया, मीमा, वादा, अलिफ़ा, नूना। हज़रत सैयदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया, आराम मुरादा रिज़वानुल्लाह, यानी अल्लाह जी रज़ा। बेशक। जंहिं बाने हिन महीने में रोज़ा रखिया अल्लाह जी रज़ा इनखे मिली वई। सुभान अल्लाह। तव्हां थोरो कलाम मुक़द्दस जो मुतालो कंदव, इहो जेका अल्लाह ताला जी रज़ा आहे इहा सहाबा सां ख़ासि आहे। रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, अल्लाह उन्हनि खां राज़ी, उहे अल्लाह खां राज़ी।
पर इहो कहिड़ो ख़ुशि नसीबु आहे, अगरचे हिन रमज़ान जे रोज़े रखंदड़ खे साहब न चइबो, पर हज़रत शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह तहक़ीक़ इहा आयात उन्हीअ खे अल्लाह जी रज़ा मिली थी वञे, माना उन मक़ाम ते पहुची थो वञे। अगरि जे साहब इहो टाइटल कोन मिलंदो न मिलंदो। ऐं मीम मुरादा मुहब्बतुल्लाह, जेको बानो अल्लाह तबारक व ताला खे अल्लाह ताला जी मोहब्बत खे कैच करणु चाहे थो उहो रमज़ान मुबारक जा रोज़ा रखे। ज़वाद मुरादा ज़मानुल्लाह, जेको रमज़ानुल मुबारक जा रोज़ा रखे थो तव्हांखे आख़िरी अशरे जे मुनासिबत सां हिकिड़ी हज़रत साहिब जी इहा नसीहत मिली वेंदी। ज़मानुल्लाह यानी अल्लाह तबारक व ताला जी उहो ज़मानत में अची थो वञे पियो। तव्हां ॾिसो दुनिया जा मामलात जेकॾहिं कोई कंहिं VIP ऐं कंहिं वॾे माण्हू जो ख़ासि माण्हू आहे उन खे सपोर्ट हूंदी आहे, रमज़ान जे रोज़े में उन बाने खे अल्लाह जी सपोर्ट मिली थी। जेको रोज़ा रखे थो उनजो ज़ामिन अल्लाह कलाम मुक़द्दस में वमन यातसिम बिल्लाह फ़क़द इस्तमसक बिलउरवतिल वुस्का, जेको अल्लाह जी पनाह में अचे थो अल्लाह साईं फरमाए थो उन मज़बूत किले में अची वियो, मज़बूत पनाहगाह में अची वियो। ऐं अलिफ सां मुरादा उल्फ़तुल्लाह, मोहब्बत ऐं उल्फ़त में फ़र्क़ु आहे। मोहब्बत चइबो आहे हब्बतुन फ़ी ख़रदलिन, मोहब्बत असल में चइबो आहे ॿिज खे, उल्फ़त चइबो आहे मिलण खे। रमज़ानुल मुबारक में जेको रमज़ान आहे, इनमें जेको अलिफ़ आहे इहो बाने खे पंहिंजे रब सां मिलाए थो पियो। ऐं हज़रत साहिब सैयदना शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था रमज़ान जे नून जी मुराद आहे नेमतुल्लाह, इहो एज़ाज़ हिन उम्मत खे मिलियो आहे जो रमज़ानुल मुबारक मिलियो आहे। साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुने अरबी जा सौट हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था पिया हिन उम्मत खे रमज़ान ॾेई करे अल्लाह ताला पंहिंजे गुस्से जो जवाबु ॾेई छॾियो आहे त मां कावड़ न कंदुसि। सुभान अल्लाह। लिहाज़ा हिते हाणे सुलह जी ॻाल्हि थींदी, तंहिं करे सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए शहरुल मुवासात, हमदर्दी जो महीनो आहे। हाणे बाना हमदर्दी करनि हिन जो रब हमदर्दी न करे, हालांकि अल्लाह दर्द खां पाक, ॾुख खां तकलीफ़ खां पाक, पर सम्झण जे लाइ जी। अच्छा हाणे हीउ जेको आख़िरी अशरो शुरू थियो आहे जेको जहन्नम जी बाहि खां निजात जो अशरो सॾी वेंदो आहे, त उन मुतलिक़ थोरो तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीअ शहरुन, हिकिड़ो महीनो आहे, अव्वलुहु रहमतुन, हिनीअ जो पहिरियों अशरो रहमत आहे, व औसतु मग़फ़िरतुन, ॿियो अशरो जो मग़फ़िरत आहे, व आख़िरु इत्क़ु मिनन नार, ऐं जो आख़िरी अशरो जहन्नम खां ख़लासी जो आहे। इन जी मिसाल असां जेकॾहिं पंहिंजी रूटीन लाइफ में ॾियूं असांखे आसानी सां इहा हदीस पाक सम्झ में ईंदी। तव्हां कंहिं धोबी खे या घर में अम्मा खे कपिड़ा धोईंदे ॾिसंदो त पोइ कपिड़नि खे टब में मेरे कपिड़नि खे अम्मा विझंदी आहे। सही। अव्वलु रहमतुन, पहिरियों अशरो टब में ॿोड़ण जो आहे, वरी अम्मा उन कपिड़े खे आलो करे साबुण हणंदी आहे। सुभान बिल्कुलु। व औसतु मग़फ़िरतुन, अल्लाह तबारक व ताला पंहिंजी बख़्शिश जो साबुण हणे थो, वाह वाह, वरी उन साबुण माला सां कढे थो जीअं अम्मा आख़िर में कढी करे कपिड़े खे साफ़ शफ़ाफ़ करे रखंदी आहे। व आख़िरु इत्क़ु मिनन नार, तंहिं करे साफ़ शफ़ाफ़ जीअं लिबास थींदो आहे, हीअ बानो बि रमज़ान जी बरकत जे करे सभिनी गुनाहनि खां साफ़ शफ़ाफ़ ऐं पाक थी थो वञे। सुभान अल्लाह। रमज़ान जे महीने में या आख़िरी जेको ॾहाको आहे इन में नुज़ूल क़ुरान जे बारे में बि असांखे इहो आहे त के चवंदा आहिनि 21 रमज़ान आहे या 27 रमज़ान आहे जंहिंमें माना क़ुरान पाक इन्हनि तारीख़नि ते नाज़िल थियो, उन ते रोशनी। हज़रत सैयदना शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह अक़ली दलाइल सां फरमायो आहे त ज़मीन यानी पूरी कायनात जा तबक़ 7 ज़मीनूं, सही, 7 आसमान, हफ़्ते में ॾींहुं 7, इंसान जो जेको सभ खां महवर मर्कज़ चहिरो आहे इनमें सोराख़ 7। ठीकु। लिहाज़ा हज़रत सैयदना शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त चूंकि 27 जो अदद इन 7 ते फिक्स अचे थो, हज़रत साईं फरमाइनि था पिया त शब क़दर जी राति जेका आहे इहा 27 रमज़ानुल मुबारक। अलबत्ता जमहूर उलमाए किराम जो इहो नज़रियो आहे त तव्हां चूंकि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो शब क़दर रमज़ान जी 21 वारी रातुनि में उनखे तलाश कयो, उहे कुल 5 रातूं आहिनि। तंहिं करे जेके सूफ़िया किराम आहिनि उहे फरमाईंदा आहिनि त जागो त सॼो रमज़ान,
कमज़ोरी करे न त आख़िरी अशरो अंजामी नथा जागी सघो त कम से कम 5 रातूं त जागो जंहिंखे ताक रातूं चइबो 21 वारी राति चइबो उहा 21 23 25 27 29 हाणे इन्हनि मां असांखे इन्हनि रातिनि में जागी करे अलाह पाक जी बख़्शिश हासिल करणी आहे। मां अगरि तव्हां जिन ॻाल्हि खे थोरो प्लस कयां त अञा चूंकि फ़ारसी में हिकिड़ी कहावत ईंदी आहे रहमत हक़ बहाना में जोयद, रहमत हक़ बहाना में जोयद। अल्लाह ताला जी बख़्शिश ऐं रहमत क़ीमत न घुरंदी आहे, अल्लाह ताला जी बख़्शिश ऐं रहमत बहानो घुरंदी आहे। मुहक़क़ीन उलमा किराम जो नज़रियो इहो आहे त शब क़दर हर मुसलमान खे मिले थी, जागे भी मिलेसि थी न जागे भी मिलेसि थी। इहा ईअं न त को उहा उन्हीअ जी ख़ुसूसियत आहे, अल्लाह ताला जो करम आहे। कीअं शब क़दर जी जेका टाइमिंग शुरू थिए थी पई उहा मग़रिब खां वठी करे सेरी ताईं, सही, हत्ता मतलुल फज्र, सुबुह जी बाग फुटी ताईं, यानी तव्हांजी रोज़े जी टाइमिंग जेकी ख़तमु थिए थी। हाणे हिन में हिन रोज़ो खोलियो 21 वारी रातिनि में, उनखां पोइ मग़रिब पढ़ी, उनखां पोइ इशा पढ़ी, उनखां पोइ तरावीह पढ़ी, उनखां पोइ जेकॾहिं अलाह तौफ़ीक़ ॾिन सेरी त उते बरक़ातूं तहज्जुद पढ़ी। बिल्कुलु तव्हां ॿुधायो त केरु रहिजी वेंदो हिन सां? जॾहिं त अलाह पाक पाण इंसान खे मवाक़े फ़राहम थो करे, रहमतूं पंहिंजूं असांजे इन जे लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ूबसूरत इरशाद फरमायो, साईं जन फरमायो महिनत ॿिया करे विया, असां सिर्फ़ु आया आहियूं जन्नत हासिल करण जे लाइ। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हिकिड़ी मिसाल इरशाद फरमायो, साईं जन फरमायो त हिकिड़े शख़्स कंहिंखे मज़दूरी ते रखियो, उनजे सॼे ॾींहं जी मज़दूरी हिकु क़ीरात, उन दौर जो को सिक्को, का करेंसी, को वज़न। पोइ उन मालिक छा कयो, मज़दूर खे अधु ॾींहं खां पोइ मोकल ॾेई छॾियईं ऐं उन खे मज़दूरी पूरे ॾींहं जी ॾिनई। ठीकु आहे। पोइ साईं जन फरमायो त वरी उन मालिक ॿियो मज़दूर घुरायो, उन मज़दूर खे पहिरें मज़दूर खे फजर खां ज़ोहर ताईं मज़दूरी ॾिनई, मज़दूरी सॼे ॾींहं जी, ॿिए खे ज़ोहर खां असर ताईं ॾिनई, मज़दूरी सॼे ॾींहं जी ॾिनई। वरी टियों मज़दूर घुराई असर खां मग़रिब ताईं, उनखे बि मज़दूरी ॾिनई पर डबल करे ॾिनई। अच्छा, उनखे डबल करे साहबा छा मालिक ना इंसाफ़ी कई? साहबा फरमायो न साईं, बिल्कुलु न। साईं फरमाए असल महिनत करे विया आहिनि, असां असर वारा फजर टू ज़ोहर, ज़ोहर टू असर वारा थी विया, असां आहियूं असर टू मग़रिब थोरे वक़्त जे लाइ आया आहियूं, अल्लाह ताला खे राज़ी करे जन्नत में हलाए वेंदासीं। सुभान अल्लाह। तव्हांजी गुफ़्तगू इंतिहाई जेका त ॼाण बख़्शण वारी आहे, तमामु घणी सारी मालूमात तव्हां खां असांखे मिली, पर असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट ऐं वक़्तु कुझु इजाज़त नथो ॾिजे वधीक असां तव्हां सां गुफ़्तगू जारी रखूं, पर तव्हांजी वॾी महिरबानी त असांजे प्रोग्राम में शिरकत कई। नाज़रीन, अलामा साहब जूं ॻाल्हियूं इंतिहाई माना ख़ीज़ ऐं सम्झण वारियूं हुयूं। उमेदु आहे त तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधी करे उन ते मुकमिल अमल बि कंदा ऐं पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत संभालींदा। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।